भारत ICC चैंपियंस ट्रॉफी के हवाले से एक भेरो वरी पाकिस्तान खिलाफ प्रोपेगेंडा शुरू कर छी। गुज़िरियल ॾींहुं रावलपिंडी में खेडियल पाक न्यूज़ीलैंड सीरीज़ की पहिरीं मैच बरसात जे वर चढ़ी वई, जे सबब रुगो 2 बॉलनि जी रांदि मुमकिन थी सघी। क्रिकेट मैच ॾिसण लाइ तमाशाईं जो वॾो अंग पिंडी स्टेडियम में मौजूद हो, जिते स्टेडियम न हुअण सबब मींहं में पुॼी विया, जेॾे त भारतीय मीडिया वावेल शुरू करे छॾी त अहिड़ी सूरत-हाल में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कीअं चैंपियंस ट्रॉफी की मेज़बानी करे सघंदो। वाज़ेह रहे त ICC चैंपियंस ट्रॉफी ईंदड़ साल 2025 में पाकिस्तान की मेज़बानी में थींदी, जिते भारत पंहिंजी टीम पाकिस्तान मोकिलण खां इनकार करे छॾियो आहे। उन खां अॻु भारतीय रांदियुनि वारे वज़ीर अनुराग ठाकुर भारतीय क्रिकेट बोर्ड PCCI ते ज़ोर ॾींदे चयो त हू पाकिस्तान जी मेज़बानी हेठि थींदड़ मेगा इवेंट में पंहिंजी टीम मोकिलण खां पासो करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।